सिंध जिते गुज़िरियल 15 सालनि खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे। मुराद अली शाह उते चीफ मिनिस्टर आहिनि। न रुॻो सिंध जे अंदरि उन्हनि जी हुकूमत आहे, पर क़ौमी असैम्बली या सेनेट जे अंदरि बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सेनेटरनि ऐं क़ौमी असैम्बली जे मेंबरनि जो जेको तादादु आहे, उन्हनि जो घणे क़दुरु तालुक़ु बि जेको आहे सिंध सां आहे। सिंध पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आबाई इलाइक़ो बि तसवुरु कयो वञे थो, सियासी तौर ते ॻढ़ तसवुरु कयो वञे थो। हींअर गुज़िरियल 1-2 महीननि खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे कैनालनि जे हवाले सां जेका मज़ामत खे मुंहुं ॾियणो पियो आहे, उहा मज़ामत हींअर बि सिंध जे अंदरि नज़र अचे थी। इन खां अॻु बबलू में जेको धरणो लॻो, यानी सिंधू दरिया मां 6 कैनाल कढण जो जेको विफ़ाक़ी हुकूमत जो फ़ैसिलो हुयो, उन ते सिंध हुकूमत बे एहतिजाज कयो। पर उन खां अॻु में सिंध जे अंदरि क़ौम परस्तनि जे तरफ़ां एहतिजाजी तहरीक जेका आहे उहा साम्हूं आई ऐं उन खां पोइ वकीलनि जे तरफ़ां बबलो ते धरणो हणी करे एहतिजाज कयो वियो। 12 ॾींहं बबलो ते धरणे वारी कैफ़ियत जेका आहे उहा बरक़रार रही, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी एहतिजाज कया, पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि जलसा कया, पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि कैनालनि ख़िलाफ़ तहरीक हलाई। ऐं उन खां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी विफ़ाक़ी हुकूमत यानी शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत सां वेही करे इन कैनाल मनसूबे खे ख़तमु करायो ऐं इहो फ़ैसिलो साम्हूं आयो त जेसिताईं समूरा सूबा इतफ़ाक़ नथा कनि, तेसिताईं को बि अहिड़े क़िस्म जो मनसूबो जेको आहे उहो सिंधू दरिया ते ॿीहर क़ाइमु न थी सघंदो। जंहिंखां पोइ कैनालनि वारो मामिलो जेको आहे उहो त ख़तमु थी वियो ऐं तहरीक जेका यानी बबलो ते धरणे वारी जेका कैफ़ियत हुई उहा त ख़तमु थी वई, पर कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां एहतिजाज जो जेको सिलसिलो हो उहो असांखे किथे न किथे नज़र आयो पिए। यानी कारपोरेट फार्मिंग बि हिकु नुक़्तो हुयो जंहिंजे बुनियाद ते बबलू जे अंदरि जेका धरणे वारी कैफ़ियत हुई उहा नज़र आई पई। पर सभ खां वॾो मामिलो जेको हुयो उहो कैनालनि वारो मामिलो हुयो, जंहिंजे करे तहरीक जेका आहे उन में शिद्दत पुरमुन तरीक़े सां जेका तहरीक हुई उहा असांखे नज़र आई। ही जेको हाणे सिलसिलो मोरो में नज़र आयो आहे, इहो मोरो में जेको मामिलो आहे, इन सां जीए सिंध मुतहिदा महाज़ शफ़ी बुरफ़त यानी कालादम जेका तंज़ीम आहे, पाबंदी पियल जेका तंज़ीम आहे, उन जो तालुक़ इन एहतिजाज सां आहे त उन्हनि जे तरफ़ां इहा एहतिजाज जी काल ॾिनल हुई। यानी पाबंदी पियल तंज़ीम मोरो शहर में एहतिजाज करण जो ऐलान कयो कैनालनि जे ख़िलाफ़ कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां। ऐं उन खां पोइ उहे जेके एहतिजाज कंदड़ हुआ उन्हनि मोरो पुल खे बंदि करे धरणो हणण जी या एहतिजाज करण जी कोशिशि कई, जंहिंखां पोइ जेकी पुलिस उते मौजूदु हुई, पुलिस उन्हनि खे उतां हटाइण जी कोशिशि कई ऐं उन खां पोइ पुलिस ऐं कारकुननि जे विच ते जेका सूरत हाल पैदा थी, उन में हाणे सूरत हाल उन नतीजे ते पहुतल आहे त सिंध हुकूमत जेका आहे उहा शर्जील मेमण जी सूरत में इहो मौक़िफ़ अख़्तियार करे थी त जेकी ॿ ॼणा उते यानी इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जेकी मारिजी विया आहिनि, उहे 5 ई माण्हुनि जे हथां मारिजी विया आहिनि। जॾहिं त एहतिजाज कंदड़ जेके हुआ उन्हनि पुलिस ते DSP ऐं ॿिया जेके पुलिस एहलकार हुआ उन्हनि ते हमिलो कयो। न रुॻो उन्हनि ते हमिलो कयो, पर होम मिनिस्टर ज़िया लंजार जो जेको घरु हुयो, उन ज़िया लंजार जे घर खे बि बाहि ॾेई साड़े छॾियो। हाणे ही वाक़ियो जेको आहे इहो मोरो शहर में पेश आयो आहे। मोरो जेको ज़िया लंजार यानी सिंध जा जेकी होम मिनिस्टर आहिनि उन्हनि जो ही आबाई इलाइक़ो आहे ऐं उते ई उन्हनि जो घर बि हुयो जंहिंखे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। त ही जेको एहतिजाज हुयो, इन एहतिजाज खां पोइ जेकी उते कार्रवाई जहिड़ो बि उन रुख अख़्तियार कयो आहे, चाहे पुलिस जे तशद्दुद में कारकुन जेके आहिनि मारिजी विया आहिनि या उन्हनि जे पंहिंजे ई एहतिजाजी सूरत में पुलिस तशद्दुद जो निशानो बणी आहे, पर इन सॼी सूरत हाल में जेका सूरत हाल साम्हूं आई आहे उन में 2 कारकुन यानी ज़ाहिद लगारी जेकी आहिनि उहे पहिरें ॾींहं ते ई उहे इन सॼे वाक़िए में मारिजी विया ऐं उन खां पोइ उन जे लाश खे रखी करे एहतिजाजी धरणो हयो वियो ऐं एहतिजाजी धरणे खां पोइ उन्हनि खे दफ़नायो वियो, यानी ज़ाहिद लगारी खे दफ़नायो वियो। पर इरफान लगारी जेकी ज़ख़्मी हुआ उन्हनि खे इस्पताल पहुचायो वियो, हैदराबाद इस्पताल। ऐं हैदराबाद इस्पताल पहुचाइण खां पोइ इरफान लगारी बि ज़ख़्मनि जा सूर न सही करे उहे बि फ़ौत थी विया ऐं उन खां पोइ पुलिस
उन जे लाश खे पंहिंजी तहवील में वरितो। जेको मीडिया ते रिपोर्ट थिए पियो, यानी सोशल मीडिया ते जेको ख़ासि तौर ते रिपोर्ट थिए पियो, इहो ई हुयो त पुलिस इन सॼे मामले में इरफान लगारी जे लाश खे पंहिंजी तहवील में वठी करे ऐं उनखे बाद में दफ़नाए छॾियो पुलिस जी तहवील में। जंहिंखां पोइ सिंध जे अंदरि सोशल मीडिया ते इन क़िस्म जे वाक़े ते शदीद क़िस्म जो रद्दअमल बि साम्हूं अचे पियो त पुलिस खे जेको लाश आहे, इहो लाश पंहिंजे वारसनि खे ॾियणु घुरिजे हा। ह्यूमन राइट्स कमीशन जे तरफ़ां बि इन हवाले सां तशवीश जेका आहे उनजो इज़हार कयो वियो आहे। ऐं इन सॼी सूरत हाल में जेका सिंध हुकूमत हुई, सिंध हुकूमत जो हींअर मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, यानी शर्जील मेमण जेकी वज़ीर इत्तलात आहिनि, उन प्रेस कॉन्फ्रेंस कई इन सॼे वाक़े ते। शर्जील मेमण जो इहो मौक़िफ़ हो त सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ जेकी, यानी पहिरियां ई त इहो जेको एहतजाज आहे शर्जील मेमण जे मुताबिक़, इहो उन ग्रुप जो आहे जंहिं ग्रुप जा जेके अॻुवान आहिनि उहे मुल्क खां ॿाहिरि वेठल आहिनि। न रुॻो इन ग्रुप मुल्क जे अंदरि यानी सिंध जे अंदरि बि जेकी वाक़िया थिया आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी क़बूल कई आहे ऐं उहे अहिड़ा वाक़िया आहिनि जिन जे ख़िलाफ़ केस जेके आहिनि उहे दर्ज थियल आहिनि। ऐं हीउ जेको वाक़ियो थियो, इन वाक़े में बि शर्जील मेमण जो इहो चवणु हो त इन वाक़े खां पोइ पुलिस जेका कोशिशि कई, उन पुलिस खे बि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। शर्जील मेमण इन हवाले सां वीडियोज़ बि साम्हूं आंदा ऐं वीडियोज़ बि जेका मीडिया उते मौजूदु हुई उन्हनि खे वीडियोज़ बि ॾेखारिया विया त कीअं DSP SSP या जेके उते पुलिस एहलकार हुआ उन्हनि खे तशद्दुद जो निशानो बणायो थो वञे ऐं कीअं ज़िया लंजार जो जेको घरु आहे उनखे साड़ियो वञे थो। इन में जेको हिकिड़ो मौक़िफ़ इन क़िस्म जो बि आयो त मोरे में ही वाक़ियो त थी वियो, हाणे कंहिं ग्रुप कयो, छो कयो, इन जो हिकिड़ो पस मंज़र मुख़्तलिफ़ आहे त इहो शफ़ी बुरफ़त ग्रुप हुयो GA सिंध जो, यानी मुत्तहिदा महाज़ ग्रुप जेको पाबंदी पियल जेका तंज़ीम आहे उन जे तरफ़ां थियो। इन हवाले सां इन ग्रुप यानी GA सिंध मुत्तहिदा महाज़ जे तरफ़ां जेका एहतजाजी रैली हुई, उन रैली खे ताउन जेको क़ौम परस्त पार्टियुनि जे तरफ़ां मिलणु खपे हा, उहो ताउन उन खां अॻु बि कोन मिलियो ऐं उन खां बाद में बि उन्हनि खे सपोर्ट नाहे मिली। उन हवाले सां जेकी डॉक्टर नियाज़ कालाणी आहिनि, यानी हिन वाक़िए खां पोइ जेको इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जेकी उते उन वाक़िए मोरो पुल ते जेका सूरत हाल पैदा थी, उन खां पोइ ही जॾहिं उते मारिजी विया आहिनि ऐं पुलिस इन्हनि खे पंहिंजी तहवील में वठी करे दफ़नाए छॾियो। उन खां पोइ जॾहिं शफ़ी बुरफ़त ग्रुप जेको GA सिंध मुत्तहिदा महाज़ जो जेको ग्रुप हो, उन्हनि डॉक्टर नियाज़ कालाणी सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई या उन्हनि खे दावत ॾियण जी कोशिशि कई त उहे इन एहतजाज में उन्हनि सां गॾु अचनि, त डॉक्टर नियाज़ कालाणी उन्हनि सां एहतजाज में गॾु थियण जे हवाले सां पंहिंजो सिधो मौक़िफ़ रखियो त उहे पुरतशद्दुद यानी पुरतशद्दुद जेका सियासत आहे उन ते बिलीव नथा कनि। ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी इन हवाले सां छा चयो, अचो हिन वीडियो में ॾिसो। हुकुम असीं करण जी पोजीशन में किथे असीं मैसेज खणी आया आहियूं। असांजी पार्टी फ़ैसिलो कयो आहे त जेका सिंध जा मौजूदा हालात आहिनि हर शइ ख़तरे में आहे असांजी, उन लाइ सिंधु देश नेशन अलायंस असां तव्हांजे प्रोग्राम खे तव्हांजी पार्टी खे पंहिंजो जेको असांजो तरीक़ेकार सिंध लाइ बहितर नथा सम्झो, तंहिंजे करे तव्हांजी का बि ॻाल्हि असां सां इताद में सलाह में न बीहो। सही आहे सर। जीअं सिंध मुत्तहिदा महाज़ शफ़ी बुरफ़त जी तरफ़ां पार्टियूं सभु अलॻि हूंदियूं, पर को जीअं असांजो तव्हांजो तरीक़ेकार नेशनल असांजो तव्हांजो तरीक़ेकार ई अलॻि आहे, तंहिंजे करे खेसि चओ अलॻि तरीक़ेकार हुअण जे करे असां गॾु नथा थियूं। मुत्तहिदा महाज़ सियासी तंज़ीम हूंदी पर ठीकु आहे त साईं वञी डॉक्टर साहब असां तव्हांखे दावत सभिनी खे ॾिनी आहे। खुलेआम न ठाही। अच्छा सही आहे, महिरबानी करो। डॉक्टर नियाज़ कालाणी जी जेका ही वीडियो आहे, इहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल आहे ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी जी इन वीडियो खे ई शर्जील मेमण पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जो हिसो बणायो ऐं शर्जील मेमण जो इहो चवणु हो त GA सिंध मुत्तहिदा महाज़ यानी शफ़ी बुरफ़त ग्रुप जेको आहे उन एहतजाज करण जी कोशिशि कई ऐं इहो ग्रुप जेको आहे इहो पाबंदी पियल ग्रुप आहे, एतिरे क़दुरु जो जेकी सियासी पार्टियूं आहिनि जंहिंजो मिसाल डॉक्टर नियाज़ कालाणी जी सूरत में ॾिनो वियो त
त उहे बि इन सां साथ ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। यानी इन जो मक़सदु इहो आहे शर्जील मेमण जे मुताबिक़ त इन खां अॻु में जॾहिं बबलो में जॾहिं एहतजाज थियो त एहतजाज में समूरियूं पार्टियूं हुयूं ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी उते कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न कई, पर कैनालनि वारे इशू ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि एहतजाज कंदे नज़र आई। शर्जील मेमण जो इहो चवणु हो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी अयाज़ लतीफ़ अली जो हुजे या जेके ॿिया क़ौम परस्त अॻवान आहिनि उन्हनि जी सियासत खे क़बूल करे थी ऐं कॾहिं बि उन्हनि ते एतिराज़ न कयो आहे, छो जो उहा पार्टियूं या उहे पार्टियूं जेकी आहिनि उन्हनि जो इहो हक़ आहे त उहे एहतजाज कनि, पर जेकी तशद्दुद ते यकीन रखंदड़ पार्टियूं आहिनि उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो जेको यकीन आहे उहो कंहिं बि पार्टी खे, यानी पीपुल्स पार्टी त अलॻि मामिलो आहे, पर जेकी क़ौम परस्त पार्टियूं आहिनि उहे बि इन ते डिस्टेंस कंदे नज़र अचनि थियूं। यानी 20 मई ते जेको ही वाक़ियो मोरो पुल ते पेश आयो ऐं मोरो पुल ते ही जेको यानी जिस्मम जे तरफ़ां जेको एहतजाज कयो पियो वियो ऐं उन खां पोइ पुलिस उते पहुती ऐं पुलिस ऐं कारकुननि जे विच ते जेका बि सूरत हाल पैदा थी, जंहिंमें ज़ाहिद लगारी जेकी उते फ़ौत थिया ऐं उन जो लाश खणी करे नेशनल हाईवे ते धरणो हयो वियो ऐं उन खां बाद उन लाश खे दफ़नायो वियो ऐं इरफान लगारी जो जेको मामिलो आयो, इरफान लगारी ज़ख़्मी हुआ ऐं उन्हनि खे बाद में हैदराबाद अस्पताल एडमिट कयो वियो, पर उहे बि ज़ख़्मनि जा सूर न सांदे उहे फ़ौत थी विया। त उन खां पोइ पुलिस उन जे लाश खे पंहिंजी तहवील में वरितो ऐं पंहिंजी तहवील में उन्हनि खे दफ़नाए बि छॾियो। इन हवाले सां सिंध जा क़ौम परस्त हुजनि या सिंध जे अंदरि जेको सोशल मीडिया आहे उहो एहतजाज कंदे नज़र अचे पियो। यानी जीए सिंध मुतहिदा महाज़ जे एहतजाज सां उहे गॾु हुजनि न हुजनि, पर इन वाक़े जे हवाले सां त पुलिस इरफान लगारी जे लाश खे पंहिंजी तहवील में वठी करे उनखे छो दफ़नायो आहे, वारसनि खे ॾियणु उन्हनि जो हक़ हुयो। इन हवाले सां समूरा क़ौम परस्त हुजनि या उते जेके सोशल मीडिया सां तालुक़ रखंदड़ जेकी सहाफ़ी हुजनि, उन्हनि सभिनीनि जो इहो चवणु आहे त इहो वाक़ियो क़ाबिल मुज़म्मत आहे। पर शर्जील मेमण इन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। शर्जील मेमण जो इहो चवणु आहे त इहो नैरेटिव पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ जोड़ियो वियो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत यानी सिंध हुकूमत या पुलिस लाश तहवील में वठी लाश खे पंहिंजी तहवील में यानी पुलिस जी तहवील में दफ़नाए वियो। शर्जील मेमण जो चवणु आहे त असां जेकी मज़हबी अॻवान हुआ उन्हनि सां बि राब्तो कयो ऐं उन खां पोइ क़ौम परस्त जेकी अॻवान हुआ उन्हनि सां बि राब्तो कयो। उन्हनि डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं रियाज़ चांडियो जो नालो बि खयो त उन्हनि सां राब्तो करण खां पोइ उन्हनि खे चयो वियो त उहे मालिकनि सां राब्तो कनि ऐं मालिकनि खे क़ाइल कनि त उहे इरफान लगारी जो लाश वसूल कनि ऐं इरफान लगारी खे दफ़नाइनि, पर अहिड़ी कोशिशुनि में कामयाबी हासिल न थी सघी, जंहिंखां पोइ लाश खे दफ़नायो वियो। लाश खे दफ़नाइण खां पोइ हींअर जेका सूरत हाल आहे उते डॉक्टर कादिर मक्सी जे तरफ़ां तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान जे तरफ़ां उहा कॉल साम्हूं आई आहे त अरबा जे ॾींहुं यानी 28 मई ते उहे वॾी तइदाद में कारकुननि सां गॾु उहे पहुचंदा, इन लाश खे कढंदा ऐं इन लाश खे वारसनि जे हवाले कंदा। जेकॾहिं वारिस इहा ॻाल्हि क़बूल कनि त इहो मशरूत तौर ते डॉक्टर कादिर मक्सी यानी तरक़ी पसंद पार्टी जा जेके अॻवान जेके पहुतल आहिनि हींअर मोरो में उते उहे ॻाल्हि कंदे नज़र अचनि था। हैदर शाहानी बि इहा ॻाल्हि कंदे नज़र आयो आहे त जेकॾहिं मालिक चाहींदा त उहे इन सॼे मामले खे उकलाईंदा, जंहिं तरीक़े सां उन्हनि ऐलान कयो आहे। पर शर्जील मेमण वज़ीर इतलात पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जे अंदरि इहा ॻाल्हि कई आहे, फेक न्यूज़ जे अंदाज़ में नैरेटिव बिल्ड करण जे अंदाज़ में हलाई वई आहे त पुलिस लाश खे पंहिंजी तहवील में वठी दफ़नायो आहे या पुलिस लाश ॾियण खां वारसनि खे इनकार कयो आहे, जॾहिं त सूरत हाल बिल्कुलु इन जे बरक्स आहे। न रुॻो असां डॉक्टर नियाज़ कालाणी सां, रियाज़ चांडियो सां, पर मज़हबी अॻवाननि सां ऐं उन खां अलावा जेके समाजी अॻवान हुआ उन्हनि सां राब्तो करे करे वारसनि सां राब्तो करण जी कोशिशि कई त उहे लाश खे वसूल कनि ऐं उनखे दफ़नाइनि। जॾहिं उन में कामयाबी न मिली त पोइ पुलिस लाश खे पंहिंजी तहवील में दफ़नाए छॾियो आहे। ऐं हींअर जिते इहो लाश दफ़नायल आहे उते पुलिस जी चौकी बि आहे। उनजो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त जीअं को बि उन लाश खे
कढी करे ऐं ॿीहर अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा न करे। उन करे शर्जील मेमण जो इहो चवणु हो, शर्जील मेमण खां इहो सवाल बि कयो वियो त जेकॾहिं इहा सॼी सूरत हाल ईअं हुई त पोइ जेकी SSP आहे उनखे छो हटायो वियो, जंहिं ते शर्जील मेमण जो इहो चवणु हो त SSP खे हटाइण एडमिनिस्ट्रेटिव एक्शन हो, उन में इन क़िस्म जी का बि वधीक सवाल करण जी ज़रूरत न आहे, इहो हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव मामिलो हो। जॾहिं त ही जेको वाक़ियो पेश आयो त इन वाक़िए जी जेका FIR दाख़िल थी, इन FIR दाख़िल थियण यानी नेशनल पार्टी जेका गुलाम मुस्तफ़ा जतोई, साबिक़ वज़ीर आज़म गुलाम मुस्तफ़ा जतोई जेके आहिनि, उन्हनि जो जेको ख़ानदान आहे या जतोई बिरादरान जेके आहिनि, नौशरा फ़िरोज़ जा मुर्तज़ा जतोई साहब हुजनि या मसरूर जतोई साहब हुजनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि FIR जेका आहे उहा दाख़िल कई वई। त उन हवाले सां बि सवाल कया विया त उन्हनि जे ख़िलाफ़ FIR छो कटी वई, जंहिं ते शर्जील मेमण जो इहो चवणु हो त ही कंहिं मफ़रूज़े जे बुनियाद ते को बि अमल न आहे थियो। यानी जेकॾहिं मुंहिंजा माण्हू बि ज़िया लंजार जे घर पहुचंदा त चाहे उहे 6 हुजनि या कुझु हुजनि त FIR मुंहिंजे ख़िलाफ़ बि थी वेंदी। यानी उहे कंहिं न कंहिं हवाले सां जतोई ख़ानदान जे ख़िलाफ़ जेका FIR थी आहे उनखे जस्टिफाई करण जी कोशिशि कनि पिया शर्जील मेमण त जेकॾहिं इन जी इन्वेस्टिगेशन थींदी, जेतोणीकि इन FIR खां पोइ मुर्तज़ा जतोई या मसरूर जतोई जी जेका ज़मानत आहे उहा थी चुकी आहे, पर FIR बि ज़ाहिर आहे दाख़िल थी आहे। त इन वाक़िए खां पोइ हींअर जेका सूरत हाल आहे, पहिरियों भेरो शर्जील मेमण प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त हीउ जेको वाक़ियो आहे इहो वाक़ियो कालादम तंज़ीम जे तरफ़ां थियो आहे ऐं कालादम तंज़ीम खां बाक़ी जेकी कॉम्परस सियासी जमायतूं हुजनि या समाजी जेकी पार्टियूं आहिनि या जेके मक़ामी सतह ते जेके शहरी आहिनि, उहे इन पार्टी खां डिस्टेंस कंदे नज़र अचनि थियूं, जंहिंजो मिसाल हुन डॉक्टर नियाज़ कालाणी जी सूरत में ॾिनो। पर डॉक्टर नियाज़ कालाणी जे इन ॻाल्हि खां अलावा शर्जील मेमण जो इहो चवणु हो त जेके एहतजाज करे रहिया हुआ उन्हनि जो तालुक़ बि मक़ामी सतह ते उन्हनि जो तालुक़ नज़र न पियो आयो ऐं उन्हनि पुलिस ते बि तशद्दुद कयो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे शर्जील मेमण जी इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, पर मक़ामी सतह ते जेका सूरत हाल आहे उहा इन सॼे मामले खे जुडिशियल इंक्वायरी तरफ़ मुतालबो कंदे नज़र अचे थी त इन सॼे वाक़िए जी तहक़ीक़ थियणु खपे त मोरो में जेको कारकुननि ते तशद्दुद थियो उहे केरु हुआ जिन तशद्दुद कयो, ऐं जेकॾहिं ज़िया लंजार जे घर खे बाहि ॾिनी वई त उहे बाहि ॾींदड़ केरु हुआ। उहे बाहि ॾींदड़ GA सिंध मुतहिदा महाज़ जा यानी पाबंदी पियल जेका तंज़ीम हुई उन जा कारकुन हुआ या उहे कारकुन न हुया। इन सॼे वाक़िए ते जीअं अॻु बि असां इहो ज़िक्र करे आया आहियूं त इन सॼे वाक़िए ते सियासी जमायतूं हुजनि, कॉम्परस जमायतूं हुजनि, उहे उन तंज़ीम सां जंहिंजो तालुक़ मुतहिदा यानी GA सिंध मुतहिदा महाज़ शफ़ी बुरफ़त ग्रुप सां आहे, उन्हनि सां डिस्टेंस भल कंदी हुजनि, पर जहिड़े क़िस्म सां इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जा लाश उन्हनि खे मिलिया आहिनि उन ते उहे मुज़म्मत कंदे नज़र अचनि था ऐं उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त लाश जेको आहे उहे वारसनि खे मिलणु घुरिजनि हा। इन ई सूरत ते, इन ई मुतालबे ते अॼु बि उहे सभई जेकी सियासी जमायतूं आहिनि मुतालबो कंदे नज़र अचनि थियूं। हाणे ॾिसजे त डॉक्टर कादिर मक्सी जेका काल ॾिनी आहे त उहे मोरो पहुची करे ऐं लाश खे जेको दफ़नायल आहे उन्हनि खे वारसनि जे चवण जे मुताबिक़ उहे ॿीहर पंहिंजी तहवील में वठंदा ऐं वारसनि हवाले कंदा। हुकूमत डॉक्टर कादिर मक्सी खे क़ाइल करण जी कोशिशि करे थी त उहे पंहिंजे मुतालबे तां पोइते हटी वञनि या इन हवाले सां डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे कयल फ़ैसिले ते, पंहिंजे ऐलान ते अमल कंदे नज़र ईंदा ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए थी त पोइ जेका सूरत हाल कहिड़ो रुख अख़्तियार कंदी इहो ईंदड़ ॾींहनि में ॾिठो वेंदो। यानी शर्जील मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ डॉक्टर कादिर मक्सी खे उहा दरख़्वास्त ज़रूरु कई वई आहे त उहे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कनि, पर इहो ॾिसणो पवंदो त डॉक्टर कादिर मक्सी जंहिं अरबा जे ॾींहं ते इहो ऐलान कयो आहे, इन खां अॻु में सिंध हुकूमत डॉक्टर कादिर मक्सी खे बि इंगेज करे थी ऐं इरफान लगारी जे वारसनि खे बि इंगेज करे थी या जेका सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे उन जो को ॿियो लाइ अमल हुजे थो, इहो ॾिसणो पवंदो।